नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त गवर्नर इमरान इस्माइल अरबा जे ॾींहुं पंहिंजे दौरे ते 3 मरहले में मटियारी पहुची ज़िले मटियारी में कोरोना खां बचाव लाइ इंतज़ामिया पारां कयल उपायनि अस्पताल ऐं आइसोलेशन सेंटर में सहूलियतुनि जी मौजूदगी, लॉकडाउन ते अमल दरामद, राशन जी तक़सीम ऐं ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो। इन मौक़े ते मेंबर सिंध असेंबली हलीम आदिल शेख, जमाल सिद्दीकी बि साण सां गॾु मौजूदु हो। गवर्नर सिंध एहसास केश प्रोग्राम जे तरीक़ेकार, मुस्तहक़नि जी तादाद ऐं समाजी फ़ासिले बाबति इंतज़ामिया खां पुछा गाछा कई ऐं कोरोना वायरस खां बचाव लाइ एहतियात कयल तदाबीर बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िले मटियारी जे टिनी तालुक़नि मटियारी, हालात, सईदाबाद में एहसास केश तक़सीमी लाइ 15 सेंटर क़ाइमु कया विया आहिनि। ज़िले मटियारी में एहसास प्रोग्राम में रजिस्टर मुस्तहक़ माण्हुनि जो तादाद 78,397 है। अॼु ॾींहुं ताईं 40,735 माण्हुनि में रक़म तक़सीम थी चुकी है। गवर्नर सिंध ज़िले इंतज़ामिया मटियारी पारां कोरोना जी इम्कानी मरीज़नि जे लाइ आइसोलेशन, करतीना सेंटर क़ाइमु करण ऐं राशन जी तक़सीम वारे अमल जी तारीफ़ कई है। एहसास केश एमरजेंसी प्रोग्राम दौरान समाजी मुफ़ासिले वारो असूल खे एहतियात करण ते इत्मिनान जो इज़हार कयो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।